साईं अॼु तव्हां सुहिणीअ जे मज़ार ते आया आहियो शहदादपुर में ऐं तव्हां लतीफ़ जा पारखू आहियो। लतीफ़ सां तव्हांजी मोहबत आहे, सुहिणी लतीफ़ जो किरदारु आहे ऐं उन मुताबिक़ असांखे थोरो ॿुधाईंदा। ॿियो जेको हीउ तव्हां ॾिसो पिया त सुहिणीअ जे मज़ार जे भर में ऐं सुहिणीअ जे जेको आसपास जेको सकाफ़त खाते तरफ़ां को ध्यानु कोन्हे ऐं हीअ जेके असांजा अहम पॉइंटूं आहिनि, जेके किरदार आहिनि तारीख़ी, उहे ईअं आहिनि, उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो? महिरबानी साईं, सभ खां पहिरीं ॻाल्हि त सुहिणी भिटाई साईं जो हिकिड़ो अहिड़ो किरदारु आहे जंहिं किरदार में असांजो जेको समाज आहे, समाज में जेके बुरायूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु जदोजहद जो हिकिड़ो वॾो अमल आहे, वॾो हिकिड़ो उत्साह आहे। सुहिणी उहो किरदारु आहे जंहिंजे मुताले करण सां माण्हू में हिकिड़ी हिमत पैदा थिए थी त हिन असांजे निज़ाम, हिन असांजे समाज जे में जेका बदबू आहे उन जे ख़िलाफ़ु बग़ावत कीअं कजे ऐं हिन निज़ाम खे बदिलाइण लाइ जेका जदोजहद कजे उहो कीअं कजे। हीअ भिटाई साईं जो लासानी ऐं लाफ़ानी हिकिड़ो किरदारु आहे। भिटाई साईं सॼो सुर सुहिणीअ ते चयो आहे। एतिरे क़दुरु जो भिटाई साईं चयो हलो त पुछूं सुहिणी जाग करे ॼाणे नी, जंहिंखे रातो ॾींहुं मिहार मननि। त असां उन किरदारु एॾी वॾी भिटाई साईं जी जेका सूरमी आहे उन जे मज़ार ते जॾहिं असां आया आहियूं त असां हिते जेको हाल ॾिठो आहे, उहो जेको मेन रस्तो साइण माई सुहिणी जे दर ॾांहुं अचे थो, उन ते बि कब्ज़ा थिया पिया आहिनि। हिते सकाफ़त जे तरफ़ां, हुकूमत जे तरफ़ां का बि सहूलियत कोन्हे, को बि इंतज़ाम कोन्हे आई। ॼण त को हीउ असांजो लाज़वाल किरदारु, ॼण त को असांजो लाज़वाल किरदारु निंढड़ को हुजे जंहिंजो को धणी सां ई न हुजे। ऐं घटि में घटि जेके हिते जा वस वारा नुमाइंदा आहिनि, जेतिरा बि सोशल फॉर्म्स आहिनि, उन्हनि खे तव्हां सरदार अयाज़ नेवंद जे तवसुस सां, साईं मंज़ूर ख़ासकी अली सां जे तवसुस सां इहो अर्ज़ु कंदुसि त बराए महिरबानी असांजा हीअ किरदार असांजी सुञाणप आहिनि। हिननि किरदारनि जे करे असीं सॼी दुनिया में सुञाता था वञूं। हीअ किरदारु ॼण त लतीफ़ पाण आहे। तंहिं करे वधि में वधि हिन जे रस्तनि तां, हिन जे हदनि तां इहे हदकियूं ख़तमु कयूं वञनि, हिते जेके सहूलियतूं आहिनि से ॾिनियूं वञनि। यकीननि सां जेकॾहिं सुहिणी जो किरदारु क़दुरु वारनि माण्हू हुजे हा त अॼु ही अञा का अहिड़ी शइ हुजे हा जो माण्हू उनजा मिसाल ॾींदा हा। पर असां जेको सुहिणी जो किरदारु रिसाले में पढ़ियो आहे, उनखे साम्हूं रखंदे जॾहिं हिते पए था आहियूं त अफ़सोस थिए थो, असांखे ॾाढो ॾुखु थिए थो। बसि इहो ई आउं चवंदुसि।